सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस यहिया आफरीदी 26वीं आईनी तरमीम खिलाफ दाखिल दरख्वास्तुन ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण वारी जस्टिस मंसूर अली शाह जी तजवीज़ जी मुखालिफ़त करे छॾी। 26वीं आईनी तरमीम के खिलाफ दरख्वास्तूं कंहिंखे ॿुधणियूं ऐं कीअं फिक्स करणियूं आहिनि इहो आईनी कमेटी तय कंदी। जुडिशल कमीशन जे इजलास दौरान चीफ जस्टिस यहिया आफरीदी जस्टिस मंसूर अली शाह के खत जो जवाब ॾेई छॾियो। जुडिशल कमीशन की अक्सरियती मेंबरन तरफा चीफ जस्टिस की राय की हिमायत चीफ जस्टिस यहिया आफरीदी चयो है कि 26वीं आईनी तरमीम का पोइ आईनी केसन की ॿुधणी मुक़रर करण जो इख्तियार आईनी बेंच कमेटी वटि आहे। पाकिस्तान दहशतगर्दी की ॻरी क़ीमत अदा करे पियो। मुल्क में दहशतगर्दी के खात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। दहशतगर्दी के खात्मे लाइ असांजो अज़्म पुख्तो आहे। 2018 में दहशतगर्दी जो खात्मो करे छॾियो हो। बदकिस्मती सां दहशतगर्दी जो नासूर ॿीहर कर खणी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लाहौर में मैरीटाइम सिक्योरिटी वर्कशॉप के खिताब सां चवणु आहे त खेनि माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ पिराए अॻिते वधणो आहे। कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके औरतुनि खे तरक़ी कंदे नथा ॾिसणु चाहिनि। मुल्क में अहिड़ी सोच रखंदड़ माण्हू आहिनि जेके नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह करणु चाहिनि था। असां सिंध जे नौजवाननि ते सीड़पकारी करे रहिया आहियूं ऐं नौजवाननि खे तरक़ी कंदे ॾिसणु चाहियूं था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो लियारी इंटरनेशनल फुटबॉल ग्राउंड में सिंध पिंक फुटबॉल टूर्नामेंट की इफ्तिताही तक़रीब का ख़िताब सिंध चयो आहे त खोड़ सारा मसइला आहिनि। केतिरियूं ई शोबनि में जी भी गुंजाइश आहे। सिंध जो वॾो वज़ीर पूरी कराची ते ध्यानु ॾेई रहियो आहे। लॉन्ग मार्च जो अञा ताईं फ़ैसिलो न कयो आहे। मदरसनि जे मामले ते फ़ैसिलो पूरी कुवत सां कंदासीं। तहरीक इंसाफ़ असां सां गॾु हूंदी या न इन हवाले सां ॻाल्हियूं न थियूं आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। सूबाई सरकार जो नालो निशानी मौजूद न आहे। अमन अमान जी सूरत हाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण एग्जीक्यूटिव जो कमु आहे पर APC गवर्नर खे घुराइणी पई।